कराची जे अंदरि ऐं उन खां अलावा जेके ॿिया पंहिंजा ज़िला आहिनि उन्हनि जे अंदरि हिकिड़ो फ़र्क़ु पुलिस जो ॾेती लेती जो जेको हिसाबु किताबु आहे उहो महीने ते हूंदो आहे जंहिंखे मंथली चइबो आहे। त जेको बि ॾोह थींदो या जेको अहिड़े क़िस्म जी जेका समाज जी बुराई थिए थी उन जा महीने जा पैसा हूंदा आहिनि जेके थाणनि खे मिलंदा आहिनि ऐं वरी थाणा गॾु करे वरी SSP साहिब ताईं पहुचाईंदा आहिनि, वरी SSP साहिब DIG पोइ मथे ताईं इहो सॼे मथे ताईं वेंदो आहे। ईअं कोन्हे को त SHO बि एॾो मुतबर कोन्हे जो सॼो माल पाण खाई वञे ईअं दॿो करे छॾे, ईअं त थींदो ई कोन्हे। हीअ हिकिड़ी सॼी चेन हूंदी आहे, छाकाणि त जेसीं ताईं SHO मथे न ॾींदो मथियों वारो अञा मथे खे न ॾींदो एसीं ताईं त कंहिंखे पोस्टिंग बि न मिलणी हूंदी आहे। त कराची जे अंदरि वरी उहो सूरत हाल इन करे डिफरेंट आहे त हिते वरी इहो साॻियो दधो हफ़्ते में थींदो आहे, हफ़्ते जे हिसाब सां थींदो आहे। यानी कि जेको बि कमु हूंदो उहो हफ़्ते जे पैसे जी ॾेती लेती तां हूंदो ऐं उनजे लाइ छंछरु जो ॾींहुं जेको हूंदो आहे उहो वीकेंड जेको हूंदो आहे उहो जेके बि ॿ नंबर कमु कनि था कराची जे अंदरि उहे पंहिंजे पंहिंजे थाणे जे वॾे मुंशी खे या SHO खे छंछरु ते शाम जो जेको आहे उहे पैसा ॾेई छॾींदा। आचर जो ॾींहुं मोकल हूंदी आहे, को कमकार न हूंदो आहे त हू अॻिए हफ़्तो हलाईंदा कमु, उनजे करे पेमेंट एडवांस में हूंदी आहे। त पोइ वरी हफ़्ते ते वरी उहो सूमर खां पोइ वरी साहब कुझु जूं मीटिंगूं थींदियूं आहिनि, वरी उहो हिसो मथे लेवल ताईं वेंदो आहे। त हिकिड़ो त पासो इहो आहे जेको जिते शयूं थी रहियूं आहिनि, पर असल इहो मामिलो तॾहिं सिधो थींदो जेकॾहिं मथी लेवल ते माण्हुनि खे हटायो वञे ऐं रुॻो मुअतल करे छॾियो, डिसमिस फ्रॉम सर्विस करे छॾियो। जेकॾहिं तव्हांखे ख़बर बि आहे या तव्हांजी जांच में इहो साबित थी वियो आहे त को कांस्टेबल, को हेड कांस्टेबल, को SHO, को बि माण्हू मंशियात में मुलविस आहे त छा उनखे मुअतल करे छॾणु बसि काफ़ी आहे, डिसमिस फ्रॉम सर्विस करे छॾणु काफ़ी आहे। पोइ उन ते त केस दाख़िल थियणु खपे, उनखे त जेल में हुजणु खपे जंहिं माण्हू जंहिंखे कानून जी हिफ़ाज़त जे लाइ मुक़ररु कयो वियो ऐं उहो वरी वञी ऐं मंशियात हलाईंदो हुजे। पोइ इहो त पुलिस वारो घटि मंशियात फ़रोश वधीक थियो त उनखे बि उहे ट्रीट करणु घुरिजे। ॿियो इहो त हीअ हेतिरी कुझु ॾींहंनि खां जेका वठ पकड़ थी आहे, हर ज़िले में कंहिंमें 13, कंहिंमें 18, कंहिंमें 30, कंहिंमें 40 सिपाही ऐं सभु इहे माण्हू मुअतल थियनि पिया, बरतरफ़ थियनि पिया। पोइ मंशियात फ़रोशनि खे छो नथो पकड़ियो पियो वञे, उन्हनि जे ख़िलाफ़ु क्रैकडाउन छो न शुरू थियो आहे। पुलिस पहिरां पंहिंजनि हेठे अमले जे माण्हुनि खे जंहिंजो कमु वीचार वञी उगाड़ी करणु हूंदो आहे, सिपाहियुनि खां पुछो, वञी तव्हां पाण वञी हुन खां पुछो त पाण ॿुधाईंदा जेकॾहिं मां कंहिंखां 20,000 वठी थो अचां त मूंखे त 2,000 मिलंदा, 18,000 त SHO ऐं वॾो मुंशी रखे थो, उन्हनि खां 2-2, 3-3 हज़ार उहे मथे रखी वरी 2,000 DSP जा हूंदा आहिनि, वरी उन मां 15,000, 10,000 SSP साहिब जा आहिनि, वरी ईअं ई मथे DIG साहिब जा आहिनि, मथे पोइ यको मथे ताईं किसो आहे। त हिकु त माना बचाइण जी कोशिशि पई थिए त पोइ ठीकु आहे हेठि डंडो ॾियो, मथे ॾियो ख़ैरु आहे।